जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 11 ऑगस्ट 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास में कृष्ण पक्ष जी एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जी या धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते मान सम्मान में वृद्धि, धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य साधारण रहंदो। कार्यस्थल ते बि माहौल ठीक मिलंदो। तव्हांखे अॼु हनुमान जी पूजा लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु तव्हांखे पंहिंजे घर में माहौल तमामु सुठो मिलंदो। कार्यस्थल ते बि कोई वॾो कमु सिद्ध थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तव्हांजो ठीक रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त कार्यस्थल ते या घर वारनि सां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त तव्हांखे वाणीअ ते बि थोरो कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे। थी सघे त अॼु मेडिटेशन या योगा करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। स्वास्थ्य तव्हांजो ठीक रहंदो ऐं ॾींहुं अॼु जो तव्हांजे लाइ साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं में तव्हांखे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। अॼु शिव जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। बाक़ी ॾींहुं ठीक ई गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। तव्हांखे कार्यस्थल ते काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। हुननि जो मन अॼु तमामु प्रसन्न रहंदो। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठा आहिनि। त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ख़ासि करे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज सां वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे, न त अपमान थियण जी बि आशंका आहे। स्वास्थ्य तव्हांजो साधारण रहंदो। अगरि तव्हां चाहियो था कि तव्हांजो ॾींहुं अञा सुठो गुज़रे त कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे कार्यस्थल ते अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। तव्हांखे काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में तव्हांखे सफलता जी भी प्राप्ति थींदी। पर तव्हांखे अॼु थोरो स्वास्थ्य ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। इच्छाऊं पूरी थियण जो ॾींहुं साबित थींदो।
धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, स्वास्थ्य तमाम उत्तम रहंदो ऐं ॾींहुं तमाम सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु अगरि स्थान परिवर्तन करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमाम लाभदायक साबित थींदो। जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी, धन प्राप्ति थी सघे, स्वास्थ्य सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमाम सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। नकारात्मक ऊर्जा दूर करण जा उपाय। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं कि अगर तव्हांजे घर में जाम अशांति थी रहे या जाम तकलीफ़ूं थी हलनि या कोई ना कोई बीमारी थी हले या अगर तव्हांखे ईअं लगे तो कि तव्हांजे घर में जाम नेगेटिविटी जमा थी वई आहे त तव्हांखे ख़ासि करे हर जुमे जे ॾींहुं पंहिंजो किचन तमाम साफ़ सफ़ाई करे धोइणो आहे ऐं राति जो सुम्हण खां पहिरियों थी सघे त जेतिरा भांडा हूंदा उन्हनि खे धोई करे ही सुम्हणो आहे। किचन में ऐं रूमनि में जेतिरो थी सघे साफ़ सफ़ाई सुठी रखणी आहे। जुमे जे ॾींहुं सुबुह जे टाइम ते पीली सरसों जंहिंखे असां पीली राई चवंदा आहियूं, जुमे जे ॾींहं में तव्हांखे उहो सॼे घर में छिड़काइणो आहे। थोरो थोरो छिड़काए करे कलाक खनि छॾे ॾियणो आहे। छॾे ॾियण खां पोइ जॾहिं तव्हांजे घर में पोची लॻंदी आहे, पोचीअ जे पाणी जे साण साण तव्हांखे लूणु जेको थींदो आहे, जेको सेंधा नमक जेके असां चवंदा आहियूं, उनखे विझणो आहे ऐं उन जे साण तव्हांखे घर में पोची लॻाइणी आहे। इहो करण सां तव्हांजे घर जी नेगेटिविटी दूर थी वेंदी, माहौल तमामु तव्हांखे सुठो मिलंदो ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे सीजू जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे पंहिंजे नौकरी सां ख़ुशि न आहिनि ऐं पंहिंजो कमु शुरू करणु चाहिनि था। त सीजू जी, समय बिल्कुलु तव्हांजे अनुकूल थो हले, ग्रह बि सुठा बीठा आहिनि, योग बि सुठो बीठो आहे, त बिल्कुलु तव्हां पंहिंजो कमु ऐं वापारु शुरू करे था सघो। थी सघे त हर विस्पति जे ॾींहुं यानी थर्सडे जे ॾींहुं येलो शयुनि जो दान करणु चालू कयो त तव्हांखे जेका अगरि रुकावटूं अचण वारियूं हूंदियूं उहे बि परे थी वेंदियूं ऐं धन धान्य जी तव्हांखे प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।